आसिफ साहब तव्हां ॿुधायो पे असांखे त केस फाइल करण जो जेको तरीक़ेकार आहे उहो कहिड़ो आहे। हाणे केस फाइल थी वियो, उते पाण ब्रेक वरितोसीं, हाणे अचूं था त केस फाइल थियण खां पोइ स्टेजिस कहिड़ा कहिड़ा आहिनि इन जा, केसिस जा कीअं उहो हलंदो। छो जो असां वटि प्रैक्टिस आहे त केस फाइल थी वियो कोर्ट में त पोइ ख्वारी आहे, ऐं इहो ई सबबु आहे जो माण्हू अदालतुनि में केस दाख़िल करण जे लाइ तयार ई न आहिनि। त हिकु त स्टेजिस केतिरो आहे, ऐं ॿियो इहो बि ॿुधायो त हिन में को टाइम पीरियड फिक्स थियल आहे त एतिरे टाइम जे अंदरि अंदरि कंज़्यूमर अदालतुनि खे केस जो फ़ैसिलो ॿुधाइणो आहे। थैंक यू सो मच सर। बिल्कुलु सर, हिन में जेको आहे सभ खां पहिरियां त मां टाइम जे हवाले सां ॻाल्हि कंदो हूंदुसि त हीअ समरी प्रोसीजर आहे, विदिन 6 मंथ जेको आहे कोर्ट खे फाइनलाइज़ करिणो पवंदो आहे न। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा सर, हिन केस फाइल करण जे लाइ टोटल 6 स्टेजिस आहिनि, जिन 6 स्टेजिस में सभ खां पहिरियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजो क्लेम आहे, जंहिंखे असां क्लेमेंट बि चवंदा आहियूं इंग्लिश में, त हू पंहिंजो क्लेम खणी करे कोर्ट पुॼंदो। चाहे हाणे हू पाण डायरेक्ट अचे, जेकॾहिं कानून ॼाणे थो ऐं हू केस प्रोसीड सही नमूने सां करणु चाहे थो, अगरि न त हुनखे वकील जी सहूलियतुनि वठण खां कोई बि रोके नथो सघे। मतिलबु हिन लॉ जे अंदरि इहा ॾाढी हिकिड़ी बहितरीनु सहूलियत हिकु कंज़्यूमर खे, हिकु ग्राहक खे ॾिनी वई आहे त हू पाण बि पंहिंजो केस प्रोसीड करे सघे थो। सही सर, हाणे 6 स्टेजिस में सभ खां पहिरियां त जेको नॉर्मल सूट जीअं प्लेंट फाइल थींदी आहे सभु एनेक्चर सां गॾु, जंहिंमें 2 शयूं ॾाढियूं मैंडेटरी हूंदियूं आहिनि। हिकु त उहो नोटिस या उहा इंटीमेशन या उहा ख़बर चऊं जेका तव्हांजे उन प्रोडक्ट सां थी आहे ऐं तव्हां उन कंपनीअ खे या उन सर्विस ॾींदड़ इदारे खे क्लेम जे तहत इंटीमेट करे छॾियो। सही त जी हीअ मुंहिंजो तव्हां जेका मूंसां मुंहिंजे तव्हां खां जॾहिं प्रोडक्ट वरिती हुई, जेको हिन में तव्हां सर्विसिस या हिन जूं जेके तव्हां ख़ूबियूं ॿुधायूं हुयूं उहे प्रॉपर हिन हिसाब सां कमु न पियूं कनि, जीअं त मुंहिंजो क्लेम अंडर वारंटी आहे त हीअ मुंहिंजो जेको मसइलो आहे इहो तव्हां जल्द खां जल्द हल कयो। केतिरे टाइम जे अंदरि अंदरि नोटिस ॾियणो आहे? सर, तव्हांखे जॾहिं नॉलेज में अची वञे त पोइ उन जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 30 डेज़ हूंदा आहिनि तव्हां ठीकु नॉलेज खां पोइ। जी सर। हाणे 30 डेज़ जे अंदरि अंदरि 15 डेज़ तव्हांखे नोटिस ॾेई करे इंतज़ारु करिणो आहे, ऐं बक़ायो जेको 15 ॾींहंनि जो ॿियो टाइम आहे उन जे अंदरि तव्हांखे अची कोर्ट में पंहिंजो क्लेम फाइल करिणो आहे, अलॉन्ग विद उन रिसिप्ट्स या उहा नॉलेज वारी रसीद चऊं जेका तव्हां इंटीमेट करे चुका आहियो। अच्छा, 30 ॾींहंनि खां टाइम चढ़ी वञे त पोइ? सर, अगरि 30 ॾींहंनि खां टाइम चढ़ी थो वञे त कोर्ट बिल्कुलु कंसीडर कंदी, मतिलबु उन शइ अगरि तव्हांजो केस ॿुधण जोॻो रहियो, का अहिड़ी मजबूरी तहत तव्हां पंहिंजो उन 30 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजो क्लेम न खणी अची सघिया आहियो, सही, त तव्हांखे बिल्कुलु कोर्ट उन ॿुधण जोॻो सबब जे करे अलाउ करे सघे थी ऐं तव्हांजो क्लेम वठी सघे थी। इहो कोर्ट जी पंहिंजी डिस्क्रिप्शन। बिल्कुलु सर, इहा डिस्क्रिप्शन आहे। अच्छा सर, हिकिड़ी शइ नंढड़ी ऐड कंदो हलां, छो त हीअ हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम आहे माशाल्लाह, तव्हांखे जसो हुजे धरती TV खे स्पेशली तव्हांखे, त हीअ जेका नॉलेज आहे इहा सदका जारिया बि आहिनि। त हिन केस जे अंदरि काई बि कोर्ट फ़ी न थींदी आहे। नॉर्मली असांजा जेके सिविल सूट्स थींदा आहिनि उन्हनि जे अंदरि ज़रूरु कोर्ट फ़ी हूंदी आहे, त इहा ज़रूरु मां उन भाइरनि उन दोस्तनि या उन मज़लूमनि चऊं जंहिंसां अॻु में ज़ुल्म थियल हुजे त उनजे मथां काई कोर्ट फ़ी लागू न आहे। अच्छा, फीस ते मूंखे ॻाल्हि यादि अची। हाणे फ़र्ज़ु करे था वठूं को माण्हू वियो, हू सदर मां या कहिड़ी बि मार्केट मां मोबाइल वठी आयो 1500 2000 जी, उहा मोबाइल ख़राबु निकिरी पई। सही सर। हाणे उहो एक्सचेंज करे कोन थो ॾे, पैसा कोन थो मोटाए ॾे, बदमाशी पियो थो करे। सही। हाणे हू वीचारो 2000 जे करे केस करे, वकीलनि खे बनाए 50,000 फीस ॾे। सर, जेसी ताईं ॻाल्हि जेको आहे 2000 रुपए जी आहे, त हिते असां कानून जा शागिर्द आहियूं त हिकिड़ी शइ ज़रूरु ज़हन में रखूं, जेका रेपुटेशन हूंदी आहे न सर, उहा वॾी मतिलबु इम्पोर्टेंट हूंदी आहे असां सभिनी जे लाइ। हीअ जेको मुआशिरो आहे, रेपुटेशन जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे 2000 वारी शइ जे लाइ तव्हां 5000 जो या 50,000 जो या 1 लख रुपए जो कोई वकील। सवाल करण जो मक़सदु इहो हुयो त हिन कानून में तव्हां ख़ूबियूं ॿुधाए वियो त ज़बरदस्त आहे, हीअं आहे, अहिड़ो को प्रोविजन आहे जेको वकील जा पैसा बि ॾियारे ऐं ख़र्च वर्च जेकॾहिं करे थो? सर, बिल्कुलु आहे न सर, हिन कानून जे अंदरि इहा शइ बिल्कुलु मौजूदु आहे त अगरि जेको तव्हां वकील कयो था, उहो जेको जंहिंखे तव्हां पंहिंजी फीस या जेको उनजो मुआवज़ो आहे उहो ॾियो था, उहो पंहिंजो इनवाइस लॻाईंदो, तव्हांजो क्लेम जेन्युइन आहे ऐं तव्हांजे हक़ में फ़ैसिलो अचे थो त ज़रूरु कोर्ट उहो तव्हांजो क्लेम बि अलाउ कंदी जेको तव्हां वकील खे ऐं तव्हांजे केस ते जेको ख़र्च थियो आहे। ठीकु आहे, हीअ मतिलबु सिंध सूबे जो पहिरियों कानून आहे जेको वकील जी फीस बि ॾियारे थो ऐं फरियादी खे सवली ॿोली में पाण फरियादी चऊं, कागज़नि जा पैसा बि ॾियारे थो। अच्छा, इहो थी वियो पहिरियों स्टेज। सर सर
हाणे तव्हां ॿुधायो कि 6 स्टेजिस आहिनि। जी सर। अच्छा सर, इन खां पोइ आहे त जंहिंजे ख़िलाफ़ तव्हांजो केस आहे त तव्हां ज़रूरु जेको आहे उनखे मौक़ो ॾींदो, राइट ऑफ डिफेंस चवंदा आहियूं असां लीगल लैंग्वेज में, उनखे उनजो हक़ु ॾींदो जवाबु फाइल करण जो सर। अच्छा, हिन में कोर्ट हिकिड़ी ॿी स्टेज रखी आहे त जॾहिं ॿई पासनि जा जवाब अची विया आहिनि रिकॉर्ड ते, त तव्हां वटि हिकिड़ो सुलहनामे जे हवाले सां बि स्टेज आहे, सेटलमेंट जंहिंखे चऊं। उन सेटलमेंट जे तहत बि जेको आहे कोर्ट कोशिशि कंदी आहे त जी जेके बक़ाया स्टेजिस आहिनि उहे न हलनि, ऐं जेको कोर्ट जो वकीलनि जो पार्टीज़ जो जेको क़ीमती वक़्तु आहे उहो बचे ऐं कंहिं न कंहिं नतीजे ते पार्टीज़ अचनि ऐं फाइनली फ़ैसिलो अचे। अगरि उहो स्टेज जेको सेटलमेंट वारो आहे, अगरि उहो नथो तय थिए, उहो पार्टीज़ जे मथां थो डिपेंड करे। जे हू नथो थिए त कोर्ट कंहिं ते काई ज़बरदस्ती न कंदी, ऐं उनजी पोइ थर्ड स्टेज आहे गवाही। सही। गवाही जेका आहे, सॉरी सर, फोर्थ स्टेज गवाही जे तरफ़ जॾहिं असां वेंदासीं त सभ खां पहिरियां गवाही जेका थींदी आहे उहा हमेशह उनजी थींदी जंहिंखे सिंधी में फरियादी, ऐं उन खां पोइ जंहिंजे मथां क्लेम आहे उनजी गवाही थींदी, फाइनल आर्ग्यूमेंट थींदा ऐं फाइनली जजमेंट अनाउंस